मैं यहदिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मैं युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मुर्शिदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वला यअतलि उलुल फ़ज़्लि मिनकुम वस्सअति अन युअतू उलिल क़ुरबा वल मसाकीन वल मुहाजिरीन फ़ी सबीलिल्लाह वलयअफ़ू वलयस्फ़हू अला तुहिब्बूना अन यग़फ़िरल्लाहु लकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। आज़ान आज़ान है। हमारे सामो अल अरिड़ों सिपारो सूरत नूर जी हिकिड़ी आयत तिलावत की है। उन आयत जो पस मंज़र हीअं है
हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे ख़िलाफ़ अब्दुल्ला बिन उबई बिन सलूल प्रोपगंडा कई। उन प्रोपगंडा में एक ॿ सच्चा साहबी भी वर चढ़ी विया हुआ, जै मज़ा हिकिड़ो हज़रत मिस्ता ऐं ॿी हज़रत हमना बिनते जाश यानी हज़रत ज़ैनब जी भेण। पोइ जॾहिं अल्लाह ताला पाक पैगंबर अलैहिस्सलात वस्सलाम जी घरवारी सभिनी उम्महातुल मोमिनीन में मक़ाम ऐं शान वारी हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी अल्लाह ताला पाक ही बयान फरमाई तो हज़रत मिस्ता चूँकि भाण जो हो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो फरमायो तो हाणे मां पहिरियों जेको उनखे नान नफ़को ॾींदो हुउमि हाणे इन तोखे मां न ॾींदुमि। अल्लाह ताला फरमायो तो अबू बकर वॾी फज़ीलत वारो आहे, तुंहिंजो मक़ाम सभिनी सहाबा में आला है। हिन क़ुरान करीम जी आयत मां सम्झ में अचे थो। इन जे करे तुंहिंजे लाइ अहिड़े क़िस्म जो कसम जुगाए नथो। पोइ हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे इन कसम खां बाज़ आया ऐं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु साॻे नमूने सां नान नफ़का उनजो शुरू कयो। छो त अल्लाह ताला फरमायो जॾहिं उन्हनि तौबा ताइब थिया त उलाइक मुबर्रऊन मिम्मा यक़ूलून। हाणे कंहिंजे लाइ बि कंहिं बि माण्हूअ खे उन साहबिन सगोरनि जे लाइ ज़बान खोलण जी इजाज़त कान्हे का। उलाइक मुबर्रऊन मिम्मा यक़ूलून। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु उहो सहाबी आहे जे सब खां पहिरियां तस्दीक मुझे सोहणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कई आहे। पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी जनाबी अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु। मुसलमानों अल्लाह ताला फरमायो वल्लज़ी जा बिस्सिद्क़े जॾहिं मुंहिंजो अरबी मोहम्मद समूरा चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सच्चाई वारो कलमो खणी आया वसद्दक़ बिही उन जी तस्दीक़ कयाई। सब खां पहिरियां जे तस्दीक़ कई आहे मर्दनि मंझि हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु कई आहे। ॿारनि में सोणे हैदर करार कई आहे। औरतुनि में अम्मल ख़दीजतुल कुबरा कई आहे। गुलाबनि में हज़रत ज़ैद रज़ियल्लाहु ताला अन्हु कई आहे। मुसलमानों जनाबे अब्दुल्ला बिन अब्बास इमामुल मुफस्सिरीन सोणे हैदर करार जो सोटा हज़रत अब्बास जो फर्जंदा मुझे दिलबर नबी जो भी सोटा अल्लाह ताला जे कलाम मुक़द्दस जिनाय जो तफसीर तो करे। इन्हें मां मुराद हज़रत अबू बकर सिद्दीक़ बधाएं उलाइका हुमुल मुत्तक़ून। यही मुत्तक़ी हैं। तो त मुसलमानों अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु वो साहबी आहे जंहिं जाहिलियत वारे ज़माने में कभी भी ज़िना वारे फेर मुब्तला न था, कभी भी शराब न है पीतो, कभी भी कत्लो गारत न है कहीं। जनाबे अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु मुझे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां दुनिया में वफ़ा कई आहे। कलमो भरियो वा माल पेश कयो आहे जंहिंजो अल्लाह जे क़ुरान हिननि अल्फाज़नि में ऐलान कयो आहे फअम्मा मन अता
अल्लाह दी को माल दिनस दिलबर नबी दी खिदमत में खणी आयो पहिरों मुसलमान थियो 45,000 वरी जॾहिं हिजरत तो करे 5,000 दिरहम दीनार वरी जॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु मुंहिंजो सुहिणो नबी ऐलान थो करे तबूक जे लाइ हलो 600 किलोमीटर मदीने खां दूर गर्मी जी मौसम फसल जी मौसम अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु पंहिंजे घर खे बुहारी ॾेई करे हर शइ खणी आयो हथां खे जेकॾहिं सुई बि भित में तलाश करे खणी आयो उन मौक़े ते हज़रत उमर रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमायो हिन मौक़े ते मां अबू बकर खे मल मारींदुमि मुसलमानों जनाब अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु माल खणी आया उमर भी माल खणी आया पर उमर जो माल उहो अंदाज में वधो मिक़दार में वधो दिलबर नबी पुछा कनि था उमर उमर केतिरो खणी आयो साईं अधु खणी आयो अधु छॾे आयो अबू बकर तूं ने हाल वाल मुंहिंजा दिलबर जेका बि शइ सभु खणी आयो बाक़ी पंहिंजे घर छा रखी आयो अल्लाह अल्लाह जे रसूल जी मोहब्बत छॾे आयो छाजे लाइ खिलाफ़त ॾ खोलियो अल्लाह जो क़ुरान इल्ला बुतिगा वजे रब्बिल आला इल्ला बुतिगा वजे रब्बिल आला अल्लाह जी रज़ा जे लाइ मुसलमानों हज़रत बिलाल ते तशद्दुद थे पियो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु पंहिंजा पैसा ॾेई करे बिलाल खे आज़ाद कयो अहिड़ा 7 गुलाम आज़ाद कया आहिनि संदसि पीउ अबू कुहाफ़ा हज़रत अबू बकर के फरमायो पुट अहिड़ा गुलाम आज़ाद कर जेके असांखे त कमु अचनि फरमे बाबा अहिड़ो कमु ईंदा जो हिननि जहिड़ो ॿियो कोई कमु न ईंदो बिलाल जो मक़ाम तो याद रखो मुसलमानों जनाब अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु खां जब ये अल्फाज उमर बुधा उमर की ज़बान ते अल्फाज जारी चाहें केड़ो उमरो जंहिंजे लाइ मुझे सोने नबी फरमायो लौकान बादी नबीउल्ला कान उमर मूंखां बाद में जेकर नबी हुंदे उमर हुंदे उमर उमर तुझे पाछे खां शैतान भी भजी वेंदो वो उमर जेकल ज़मीन ते ॻाल्हाए अल्लाह मथा क़ुरान नाज़िल फरमाए मुसलमानू ओ उमर भी चवे थो अबू बकर खां कोई माई जो जान लाल जाओ ना है जेको सब कर कढे उन मुझे सोने अरबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु के फरमायो अबू बकर तू मुझे गार जो भी साथियाँ मज़ार जो भी साथियाँ अबू बकर जी मुझा दिलबर हौज़ जो भी साथियाँ मुसलमानों अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु जब हिजरत करे मुझे सुने नबी इमामुल अंबिया साम मदीने में पहुंचन था दिलबर नबी इमामुल अंबिया मस्जिद ठाणे जो इरादो फरमाया था प्लान खरीद करण जो इरादो फरमाया था सब खां पहिरियां जेकी कुर्बानी ॾिनी अबू बकर ॾिनी वरी अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु प्लाट खरीद कयो जाते मस्जिद नबवी मुसलमानों जाते रोज़े रसूल मुझे सोने नबी फरमायो ओ मुझा साबियो हाने अचो मस्जिद तामीर कयूं तो इन्नमा यामुरु मसाजिद अल्लाह मन आमन बिल्लाह वल यौमिल आखिर रुगो मस्जिदन के तामीर आबादो
उहे कंदा आहिनि जिन अल्लाह जे मथां ईमान आंदो आहे, रसूलनि जे मथां ईमान आंदो आहे, आख़िरत जे मथां ईमान आंदो आहे। वक़ाम सलाम वात ज़कात वलम यख़्शा इल्लल्लाह। जे मोमिनन जूं सिफ़तूं खे निमाज़ की क़ाइम कंदा आहिनि, ज़कात खे ॾींदा आहिनि, कंडे खां न डिॼंदा, झंडे खां न डिॼंदा, घोड़नि खां न डिॼंदा, कब्रनि खां न डिॼंदा, साईं बैंकी कंहिंखां डिॼंदा आहिनि। वलम यख़्शा इल्लल्लाह, वलम यख़्शा इल्लल्लाह। ॾहों सिपारो आहे सूरत तौबा खे रुकू नंबर 3 फरमाई वलम यख़्शा इल्लल्लाह, अल्लाह खां डिॼंदा आहिनि। पोइ माण्हू तो नथी अलाए केरु हिदायत ते ख़बर न आहे, हू बि तवे थो मां सत ते, हू बि अल्लाह जो फरमाए इहे सिफ़तूं अथसि। फासा फासा उलाइका अन यकूनू मिनल मुहतदीन करीबा, यकीनन इहे माण्हू हिदायत ते आहिनि। मुसलमानों अर्ज़ु पियो कयां, मस्जिद नबवी जी तामीर थिए थी, हर हिकिड़ो साहबी सगोरो पंहिंजे हाल आवर ताउन थो पियो करे। सैन फरमायो पत्थर खणी अचो, समूरा साहबी खणी आया, हर हिकिड़ो ईअं पियो चवे पहिरियों मुंहिंजो लॻे, पहिरियों मुंहिंजो लॻे। अॼुकल्ह हर कंहिंजी ख़्वाहिश हूंदी आहे हिन सवाब जी कम में, ख़ैर जे कम में पहिरियों नालो मुंहिंजो हुजे, पर क़ुर्बान वञा मदीने जो मीरो नंबर ॾेई विया। मुसलमानों जंहिंखे पहिरियों नंबर मुंहिंजे आका ॾिनो आहे, यादि रखो न खां कोई नंबर खसे नथो सघे। फरमाए अबू बकर का दे, अबू बकर पुत्या फरमाए बियो। अबू बकर अचे पुट अबू बकर पहिरियों पत्थर तूं दे, उमर काथे आ जी मुंहिंजा साईं, पत्थर तूं दे। उस्मान काथे आ, पत्थर तूं दे। वरी साईं फरमाए हाणे ॾींदा वञो, इशारो हिन ॻाल्हि ॾाढो। अबू बकर मुंहिंजे मुसले जो वारो थींदो, उमर अबू बकर जे मुसले जो वारो थींदो, उस्मान उमर जे मुसले जो वारो थींदो। उहे हुकूमत जेका क़ाइमु कंदा, मदीने में क़ाइमु कंदा। सवाल पैदा थिए थो सोने हैदर करार रज़ियल्लाहु ताला अन्हु जे लाइ, फरमाए सोने हैदर करार जी जेकी खिलाफ़त थींदी कूफे में थींदी आहे, उहो बि ख़लीफ़ो हुनजो मक़ाम बि मथे आहे। यादि रखो मुसलमानों, मां अर्ज़ु पियो कयां, अबू बकर आयो माल कुर्बान कयईं, मुंहिंजे दिलबर नबी फरमायो फरमाए जेकॾहिं मूंखे सभिनी खां वधीक दुनिया में जे माल फ़ाइदो ॾिनो आहे, अबू बकर सिद्दीक़ जे माल फ़ाइदो ॾिनो आहे। जेकॾहिं मां दोस्त करे वठां हा, अबू बकर सिद्दीक़ खे वठां हा। मुसलमानों जंहिं सुहिणे अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जे लाइ मुंहिंजे सुहिणे नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जिथे अबू बकर मौजूद हूंदो ते अल्लाह ॿी क़ौम खे पसंदि न कंदो। नारे तकबीर, सदाकत सिद्दीक़ अकबर, मुस्तफा का हम सफर। नारे तकबीर। फरमायो अबू बकर जी मुंहिंजा दिलबर जिब्रील आयो, मूंखे हथ खां वठी करे जन्नत जो सैर करायईं, उहो दरवाज़ो ॾेखारियईं, वो दरवाज़ो ॾेखारियईं जंहिं दरवाज़े मज़ा मुंहिंजी उम्मत दाख़िल थींदी। साईं मुंहिंजी दिलि बि चाहे थी मां बि उन दरवाज़े मज़ा खोजां। मुसलमानों के मुल्ला मौलवी जो कौल आहे, दिलबर नबी जो फरमान आहे। फरमाए अबू बकर तुंहिंजो मक़ाम उन्हनि मज़ा आहे जो सभ खां पहिरियां तूं सॼो वींदे। छो मां नबीअनि जो सरदार हाँ, उम्मत जो सरदार अबू बकर आहे। मां नथो चवां मुंहिंजा लफ़्ज़ न आहिनि, मुंहिंजे दिलबर जा लफ़्ज़ आहिनि। हजतुल वदा जे मौक़े ते मुंहिंजे साईं फरमायो
जॾहिं आयत नाज़िल थी अल-यौमा अकमलतु लकुम इज़ा जाअ नस्रुल्लाह वल फतह। ॿिया साहबी ख़ुशि थियनि पिया, जोश मां साहबी सगोरा ख़ुशि थियनि पिया। पर जनाबी अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु जे अखियुनि मथां पाणी आ। ॿिया साहबी पुछा कनि था ख़ुशीअ जी ॻाल्हि ते अबू बकर छो थो रोए? अबू बकर जो तव्हां सम्झ ई नथा, ख़ुशी जी ॻाल्हि न आहे, बाक़ी दीन मुकमल आहे, ख़ुशी जी ॻाल्हि आहे। फरमायूं न इशारो आहे जंहिं कम जे लाइ मुंहिंजो अरबी मोहम्मद आया, कम पूरो थियो। हाणे सुणो नबी इमामुल अंबिया कि अल्लाह पाण दे घुराईंदो। मुसलमानों थियो भी मुझे सोने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला अदरी मा बुकाए फीकुम, मुखे मालूम ना है तव्हां में मां केतिरो अरसो रहा, पर मूंखां बाद में साईं असां कंहिंजे आसरे फ़क़तदू अमरा फ़क़तदू क़ाइद ॾेई थो वञाव, अहिड़ा क़ाइद जंहिंजो सिद्दीक़ जो लक़ब आसमाननि खां मिलियो आहे, जंहिंजे सिद्दीक़ जो लक़ब आसमाननि खां मिलियो आहे। अञा मूंखे लफ़्ज़ चवण दे जंहिंजी सुन्नत खे ज़िंदा करण वारा जिब्रील समीत सभु मलाइक आहिनि। परेशान थींदो कहिड़ी सुन्नत? अबू बकर सॼी शइ क़ुर्बान करे तार जो लिबास पातो आहे। मुसलमानो जिब्रील वो लिबास पाए आयो। अरबी मोहम्मद पुछा कई जिब्रील ख़ैर ताखे अॼु लिबास तूं जो ॿियो आहे? साईं अबू बकर दे त नज़र कर, हिन जवान जे करे मूंखे बि लिबास ईंदो आहे। मथे आसमाननि जी फिज़ा दे नज़र कयो, मलाइकनि खे बि लिबास साॻियो आहे। याद रखो मुसलमानों, दिलबर नबी क़ाइद ॾेई विया साईं कंहिंजी क़ियादत में हलूं। फ़क़तदू बि अबी बकर व उमर, मूंखां बाद में अबू बकर उमर जी इक़्तिदा कजो। ईअं हिकिड़ी कुरारी आई आहे साईं मूंखे हीअ शइ खपे। साईं फरमायो ॿिए दफ़े अचजां। अम्मा कुरारी चयो साईं जेकॾहिं तव्हां न लभो त पोइ मां काॾे वञा? फरमाई पोइ अबू बकर ॾे, उहो तुंहिंजी हाजत पूरी कंदो। त यादि रखो मुसलमानों, मुंहिंजो सुहिणो नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साहबी हज़रत अली शेर खुदा रज़ियल्लाहु ताला जो पुत्र हज़रत मोहम्मद बिन हनफिया रहमतुल्लाह अलैहि कूफे जी जामे मस्जिद में हज़रत अली शेर खुदा रज़ियल्लाहु ताला खां सवाल थो करे मुंहिंजा बाबा क़ुल्तु लिअबी अय्युन्नास ख़ैर, बाबा माण्हुनि मथां वधीक भलो केरु आहे? हाणे अलीअ जो जवाब ॾिजां। फरमायो अबू बकर। असां फरमायो सुणी हैदर करार अबू बकर, अबू बकर सभ खां वधीक हिन उम्मत में मक़ाम अबू बकर जो आहे। वरी फरमाया तुम उन खां बाद में पोइ केरो? फरमाया काल उमर, वाली सबक़ ॾेई वेन जंहिंजो मुस्तफ़ा क़ाइद बनाए वियो आहे। अली अबू बकर जे क़ियादत में थो हलई, आले बैत उन जी क़ियादत में था हलनि, हसनो उन जी क़ियादत में थो हले, हुसैनो उन जी क़ियादत में थो हले, अली उन जी क़ियादत में थो हले। अली जंहिंखे सही सम्झो पुठियां मुसले ते निमाज़ पढ़ियाई अदा सही के न, पर उन जे बचड़े जंहिंखे ग़लति सम्झो निकितो के न, मदीने खां निकितो बच्चा ॿार क़ुर्बान करे यज़ीद सां जंग कई के न।
ही ग़लति ऐलान कई जेको ग़लति हूंदो उन सां हुसैन अलीअ जो पुटु जंग जो थींदो, जेको सही हूंदो अली बचड़नि समेत उन जे पुठियां नमाज़ पढ़ंदो। तो याद रखो मुसलमानो, जनाबे हजरत अब्दुल्ला बिन उमर इमामुल मुहद्दिसीन फरमाए तो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में काल कुल्ला फी ज़मीन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला नादिलो बि अबी बकरिन हदा। दिलबर नबी जे ज़माने में अबू बकर खां वधीक असां ॿिए कंहिंखे फज़ीलत न ॾींदा हुआसीं। वो जनाबे अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जे दिला मुझे दिलबर नबी फरमायो हिकिड़े मरतबे ओद ते पहाड़ ते साईं वेठा, साईं फरमायो ओद चुप, तुंहिंजे मथां हिकिड़ो नबी आ, ॿियो सिद्दीक़ आ, ॿियो शहीद आ। फरमायो दिलबर नबी अल्लाह मूंखे वज़ीर ॾिना आहिनि, आसमानल में जिब्रील मुंहिंजो वज़ीर आ, मीकाईल मुंहिंजो वज़ीर आ, वाह जो वज़ीर ॾिनई। मेराज वारी रात वज़ीर गदा सैर सफ़र पियो कराए, पर मुसलमानों ॿुध जा जॾहिं मुंहिंजो दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सिदरतुल मुंतहा खां अॻिते वञनि था, जिब्रील अर्ज़ु करे थो, जिब्रील अर्ज़ु करे थो साईं अॻिते मूंखे इजाज़त कान्हे का, पर मुंहिंजे अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु गोया की हाल बयान करे थो, जेकॾहिं अबू बकर हुजे हा त अञा अॻिते वञे हा, भले पर सड़नि हा। ॾिनई न हिजरत में क़ुर्बानी, 100 ऊठ रखिया आहिनि, 100 ऊठ। त जेको अबू बकर खे वठी ईंदो ऐं उमर खे जेको हज़रत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जेरो या वरी जेको आहे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करिया त 100 ऊठ ॾींदासीं। त यादि रखो मुसलमानो, क़ुर्बानी ॾिनऊं मुंहिंजे सुहिणे नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साहबी जनाबे अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु खे दिलबर एॾो तयारु कयो आहे, एॾो तयारु कयो आहे जीअं तूं ई असां कंहिं पंहिंजी दादुले शागिर्द खे तयारु कंदा आहियूं। इम्तिहान थींदो आहे, पहिरियों नालो हुनजो ॾींदा आहियूं, महिमान ईंदा आहिनि उनखे चवंदा आहियूं अदा क़ुर ॿुधा, अदा फलाणो बैत ॿुधा, अदा फलाणो शेर ॿुधा। पर मुसलमानो मुंहिंजे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दादुलो साहबी आहे, पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ही जहान छॾनि था पिया, पाक नबी इमामुल अंबिया जे वफ़ात खां 5 ॾींहं पहिरियां सोणे अली सोणे अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु खे अल्लाह जे नबी फरमायो वञो अबू बकर सिद्दीक़ खे चओ त नमाज़ पढ़ाए। अमर आयशा उते वेठी फरमाई बाबा साईं बाबे खे न चओ, बाबो रकीकुल कल्बा मुसल्ले ते न बीह सघंदो, तव्हांखे न ॾिसंदो, छो त मुंहिंजे साईं पाण फरमायो अरहम उम्मती उम्मती अबी बकर। उहो अबू बकर हिकिड़े मरतबे यहूदी गैर मुस्लिम गारी पियो ॾिस, अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु उनखे कुझु लफ़्ज़ चया, पोइ साईं जन वटि केस आयो त उन चयो अबू बकर सिद्दीक़ सां घटि वधि ॻाल्हायो आहे, साईं हिन बदबख़्त अल्लाह जे शान में गुस्ताखी कई आहे। अबू बकर सिद्दीक़ वटि कोई शाहिद कोन हो, केस पहुतो ज़ाहिर आहे त फ़ैसिलो शाहिदनि ते थींदो आहे, मथां जिब्रील लही आयो, ओ मुंहिंजा महबूब वञो, ईअं न त अबू बकर खे परेशानी थिए। लिखियो पियो त सुहिणो क़ुर लक़द समिअ अल्लाहु क़ौल अल्लज़ीन क़ालू इन्नल्लाह फ़क़ीरुन
वनहनु अगनिया। अल्लाह तबारक व तआला फरमायो मुझा दिल बर अबू बकर वट को शायद कोने मां खुदा तो शायद ही जाए मां खुदा तो अबू बकर दे पारा पवां जिबरील खे तो मोकिलियां जिबरील भी जहिड़ो तहिड़ो न आहे नूरी मलाइकनि जो सरदार इन्नल्लाह फ़क़ीरुं व नहनु अग़निया। मुंहिंजा दिलबर अबू बकर पंहिंजी ॻाल्हि में सचो थई इन लफ़्ज़ चया थई सेकिड़ा चया अथनि इहे लफ़्ज़ पिया चवनि इन्नल्लाह फ़क़ीरुं व नहनु अग़निया। असां शाहूकार हूं अल्लाह फ़क़ीर थी वियो आहे अल्लाह मुहताज थी वियो आहे। हर में सनक्तुबु मा क़ालू सनक्तुबु मा क़ालू। मुसलमानों अल्लाह जो कुरान चौथों सिपारो आहे सूरत आल इमरान जे पछाड़ी वारा रुको आहिनि सनक्तुबु मा क़ालू। असां लिखी छॾियो आहियूं जेको चयो अथनि। मुंहिंजा दिलबर कसम बि खणनि त बि ॻाल्हि न मंझाहे वॾा धोखेबाज़ सही वक़त्लिमुल अंबिया बिग़ैरि हक़। जंहिं पंहिंजे नबीअ सगोरनि खे नाहक़ क़त्ल कयो आहे अर्ज़ु करे वञा जनाब अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु जे लाइ मुंहिंजे सोणे हबीब फरमायो मां सभिनी जा थोरा लाथा मां सभिनी जा थोरा लाथा पर अबू बकर जा थोरा अल्लाह माशर में पाण लाहींदो। अल्लाह अबू बकर जा थोरा अल्लाह पाण लाहींदो। फरमायो जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो मुझे सोने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकड़े मर्तबे हिकड़े पासे ना अबू बकर बे पासे ना उमर फरमाया हा कदा नुबअत यौमल क़ियामा हा कदा नुबअत यौमल क़ियामा। क़यामत जो ॾिहाड़ो थींदो कब्र नहीं उथंदासीं जी हिन पासे दाम हज़रत अबू बकर हिन पासे दाम उमर क़यामत जो ॾिहाड़ो थींदो पहिरियों पहिरियों मुंहिंजे दिलबर नबी फरमायो मुंहिंजे हौज़ ते अचण वारो जनाबे अबू बकर सिद्दीक़ पहिरियों पहिरियों हौज़े कौसर जो जाम पीअण वारो अबू बकर सिद्दीक़। मुसलमानों जॾहिं सोणे नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान फरमायो वञो मां ॻाल्हि जिथे छॾियो था पूरो मुरू अबा बकर हुक्म कयो त माण्हुनि खे नमाज़ पढ़ाए केरु अबू बकर फल्युसल्लि बिन्नास नमाज पढ़ाए केर पढ़ाए अबू बकर पढ़ाए साईं हजरत कब उबई बिन कब मशहूर कारिया अब्दुल्ला बिन अब्बास इमामुल मुफस्सिरीन उमर मौजूदा अली मौजूदा अब्बास मौजूदा हमजा मौजूदा ब्या साहबी सगोरा मौजूद हैं। साईं ने फरमाया ना ला यंबगी लिक़ौमिन के भी कौम जेला मुनासिब ना है अबू बकर जी मौजूदगी में बे के मां बनाया। मुसलमानों हर इमाम जेला शरई ज़ाबितो इमामत वो कराए जंहिंमें ही शयूं हुजनि पहिरियों फ़अलमुहुम वॾो आलिम हुजे पर जेकॾहिं सभु आलिम मौजूद आहिनि इल्म में सभु बराबरि आहिनि फ़अक़रहुम
जेको उन्हनि खां वधीक कारी हुजे अञा जेकॾहिं क़ुरान बि भलो पढ़नि था आलिम बि बराबरि कारी बि बराबरि फरमे पोइ उन्हनि मज़ा जेको वधीक फ़क़ीह हुजे अञा जेकॾहिं सभु फ़िक़ह में बि बराबरि आलिम हुजण में बि बराबरि क़ुरान जी क़िराअत में बि बराबरि जेको इन्हनि में उम्र में वॾो हुजे अञा बि जेकॾहिं उम्र में बराबरि त अतक़ाहुम ॾिसजो त वधीक मुत्तक़ी केरा नज़र कजा जनाब अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु दे एॾो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु मुझे सोने अरबी मोहम्मद जो तैयार कयलु हाज़ुर जवाबी ॾिसजा जॾहिं मुंहिंजो सोनो नबी बिस्तरे ते पिया अल्लाह जो ऑर्डर आयो आहे करीम हाणे अल्लाह पंहिंजे दोस्त सां मुलाक़ात करणु चाहे थो दुनिया जो जहान आरज़ी आहे ही जहान तोखे छॾिणो पवंदो कुल्लु मन अलैहा फ़ान वयबक़ा वजू रब्बिका दुल जलाली वल इकराम मुझो दोस्त खलील इब्राहिम भी मुझे आयो मुझो कलीमो मूसा भी मुझे आयो मुझो उलुल अज़म पैगंबर हजरत नूह भी मुझे आयो हजरत आदम भी मुझे आयो सब नबी मुझे आया मुझा दिल बर हाणे तुझो मकाम भी वेझो आहे तोखे मकाम अहिड़ो थो जाम अल क़ब्र मुझे सोने नबी फरमायो मा बैन बैती व मिंबरी रौज़तुम मिन रियादिल जन्नह तुझो टुकरो जंहिंमें तूं मदफना जन्नत जो टुकरो आहे उलमा अहले सुन्नत वल जमात देवबंद जो अक़ीदो आहे जंहिं टुकरीअ में दिलबर नबी आरामी घिन जेका मिट्टी मुबारक मुझे अरबी मोहम्मद जे जसद अतर सां टचा उन टुकरीअ जो मकाम अर्शे मौला खां भी मथे आहे याद रखो मुसलमानों हाँ उम्र जेड़ो जवानो तलवार खणी आयो आ याद रखो मुसलमानों मुझे सोने नबी फरमायो मुझी उम्मत जे मथा टे वॾा हादसा थींदा टे वॾा हादसा थींदा अज़ीम हादसा थींदा नंबर पहिरियों मुझो विसाल हिन उम्मत जे लाइ वॾी आज़माइश हूंदी नंबर ॿियो हज़रत उस्मान साईं जी शहादत हिन उम्मत जे लाइ आज़माइश हूंदी नंबर टू दज्जाल वारो ज़ूर हिन उम्मत जे लाइ आज़माइश हूंदो मुसलमानों जॾहिं सुणो अरबी मोहम्मद समूरा तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही जहान छॾण था पिया साहबी सगोरा के त पंहिंजा हौसला विञाए वेठा कि त दुआऊं गुरु करीम अल्लाह हिन नखन सां असां पंहिंजे आका खे दीदार कंदासीं आका जो चेहरो ॾिसंदासीं हाणे सोनो अरबी मोहम्मद न रहियो आहे काई ज़रूरत कान्हे अखियुनि जी अल्लाह वरी जॾहिं सुभाणे उथारी अल्लाह असां पंहिंजे हुज़ूर जो दीदार कयूं मुसलमानों हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जहिड़ो जवान बहादुर जवान तभी तलवार खणी बीठो आहे फरमाए मोहम्मद वफ़ा न कई आहे मोटी ईंदा जी तूं इहे सां ॿारनि खे तसल्ली ॾींदा हो बाबो कुराड़ो वफ़ात न करे वियो आहे हज ते वियो आहे मोटी ईंदो बाबो कुराड़ो सबर ते वियो आहे मोटी ईंदो तुंहिंजे लाइ हर शइ कुर्बान तुंहिंजे लाइ हर शइ वठी ईंदो तोखे खजूं ॾींदो मिठाइयूं वठी ईंदो उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु इहे फरमायो यादि रखो मुंहिंजो अरबी मोहम्मद जहिड़ा अरबी मोहम्मद मोटी ईंदा पर कुर्बान वञा फ़क़ीह उम्मत जे मथां कुर्बान वञा आदमी उम्मत जे मथां वाह जी क़यादत कई आहे वाह मुंहिंजा सोना हबीब जहिड़ा तहिड़ा क़ाइद न ॾेई वियो आहे असांखे वाह जा क़ाइद ॾेई वियो आहे जो तोखां बाद में इन वॾी हालत में वॾी सदमे वारी हालत में तुंहिंजी उम्मत खे संभालण वारो जनाब अबू बकर सिद्दीक़
ऐलान फरमायो वमा मुहम्मदु इल्ला रसूल। सब साबी हाफिनहा, सब कारी हाम, सब आलिम हाम, मोहम्मद यूनिवर्सिटी नाम, मोहम्मद मदरसे नाम, फैज याब हाम, पर कंहिंजे ज़हन में इहा आयत हाज़िर कान लहीन वमा मुहम्मदुन इल्ला रसूल। हजरत अबू बकर सिद्दीक़ खुतबो दिनो याद रखो मोहम्मद अरबी करीम भी अल्लाह जो रसूल जी पहिरियां रसूल पंहिंजो हयाती पूरो करें, पंहिंजो वक़्तु पूरो करें, राह रबानी जे तर रवां तवां थिया। वमा मुहम्मदुन इल्ला रसूल क़द ख़लत मिन क़ब्लिहि रुसूल। हिन खां पहिरियां भी रसूल गुज़री आया। अफ़इम्मात औ क़ुतिल क़लबतुम। छा पोइ दिलबर नबी जे कन वफ़ात पाए, दिलबर नबी जे कन शहीद थी वञे, क़लबतुम अला आक़ाबिकुम। मुसलमानों सिंधी किताब जी कहानी नथो पढ़ा, चोथों सिपारो सूरत आल इमरान जी आयत पढ़ा। फरमाया अफ़इम्मात औ क़ुतिल क़लबतुम अला आक़ाबिकुम। छा पोइ तव्हां पंहिंजी खुणिन ते मोटंदो। याद रखो जेकॾहिं तव्हां मथां कोई भी मोटियो फलन यज़ुर्रल्लाह शैया। अल्लाह के कोई नुक़सान न दींदो, नुक़सान पंहिंजो कंदो। याद रखो जेको मोहम्मद अरबी करीम जी इबादत कंदो हो, समझो त मोहम्मद अरबी जान छॾे विया, वफ़ात करे चुका आहिनि। जेको अल्लाह जी इबादत कंदो हो, अल्लाह हय्यु अल्लाह क़य्यूम अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम। अल्लाह जेको जीरो जेको कायम अल्लाह दे मथा कभी भी अज़ल नहीं दो। मुसलमानों हमेशा हुयो, हमेशा रहंदो। असां न हुयासीं तभी हुयो, आहियूं तभी आहे, न हूंदासीं तभी हूंदो। ॿियनि ते फ़नाई थींदी जनाबे अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु आयो मुझे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पेशानी मुबारक ते चुम्मी ॾेई करे फरमाया था, मुझा दिलबर मुझा दिलबर मुझा दिलबर अल्लाह कदी भी तुझे मथा ॿिनि मौतनि के जमो न कंदो। मुसलमान अहिड़े दर्द जो आलम जो हज़रत अली शेर खुदा रज़ियल्लाहु ताला फरमायो, मुझा महबूब जेकॾहिं एॾी रोने जी इजाज़त हुजे हा, पारनि जी इजाज़त हुजे हा, अरबी मोहम्मद असां तोखे पंहिंजे ॻोढ़नि सां वेहारियूं हा, पर मुंहिंजा दिलबर तो सब्र जो सबक़ ॾिनो आहे। हज़रत अमर फ़ातिमत ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाए थी, जेकियूं असांजे मथां तकलीफ़ूं आयूं, जेकॾहिं बाबे जे वञण जे करे, अरबी मोहम्मद जी जुदाई जे करे, सिजत जे कदम अहिड़े क़िस्म जूं तकलीफ़ूं अचनि हा त फिरी राति थी पवे हा। एॾियूं असांजे मथां सतमा आया। अबू बकर सिद्दीक़ उन वक़्त में पूरी क़ौम जी पूरी उम्मत जी हिम्मत अफ़ज़ाई पियो करे। यादि रखो मुंहिंजा महबूब हाणे तोखे अल्लाह कॾहिं बि ॿिनि मौतनि ते गॾु न कंदो। दिलबर हाणे तूं हमेशह जहिड़ो आहे। असांजो अक़ीदो आहे रोज़े रसूल में असांजो दिलबर हयात नबी आहे। फरमायो मुझे दिलबर नबी फरमाए जेकॾहिं तव्हां मज़ा दुरूदो सलातो सलाम मुझे मथा केर भी काथे पढ़े, मुझे दिलबर फरमायो मलाइक मूं ताईं तव्हांजो पैगाम पहुचाइण था। पर यादि रखो जेको मुझे रोज़े रसूल जे मथा
दुरूदो सलातो सलाम पढ़े थो मुसलमानों मुझे महबूब फरमायो ॿुधंदो बि हाँ जवाब दींदो हाँ ॿुधंदो बि हाँ जवाब दींदो हाँ हाणे मसलो आयो दिलबर नबी के गुस्ल केरो दे हाणे ज़ाहिरा तू ये सां आलिमंदा रुजू कंदा हो साईं कफन कीअं ठाहे दे गुस्ल कीअं ॾिजे उन वक़्त में सभ खां वधीक जेको आलिम आहे जनाबी अबू बकर सिद्दीक़ अबू बकर फरमायो सोने अरबी मोहम्मद के जेको गुस्ल दींदो हज़रत अली दींदो हज़रत अब्बास दींदो अब्बास मुंहिंजे साईं जो वेझो चाचो आहे हज़रत अली मुंहिंजी साईं जो सौट आहे गुस्ल जो बंदोबस्त उहे कंदा उन खां बाद में निमाज़ जो मसलो आयो साईं सोने अरबी मोहम्मद जे मथां निमाज़ कीअं पढ़जे छो त जिथे अरबी मोहम्मद इमाम आहे आदम के भी जुरत ना है मुसल्ले ते भी है जिथे अरबी मोहम्मद मौजूद आहे मूसा करीम बरहक पर उनकी इजाजत काने का मुसल्ले ते भी है हजरत इब्राहिम खलील अल्लाह जो दोस्त उनके इजाजत काने का मुसल्ले ते भी है सियाने निमाज कीअं पढ़जे सिद्दीक़ फरमायो हाणे मुझे सोने अरबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ निमाज हीअं पढ़बी छो त मुंहिंजो सोनो नबी मासूम ॾह साबी सगोरा टोला ठाहींदा करे मुंहिंजे दिलबर जे मथां सलातो सलाम पढ़ंदा वञनि वरी हाणे पेश थियो हाणे पाक नबी इमामुल अंबिया खे बसि हाणे आख़िरी ॻाल्हियूं दफ़न काथे कजे छो त नबीअ जो जनाज़ो दर दर खणी करे न वञिबो नबीअ जे जनाज़े खे खिटनि में न घुमाइबो मुस्लमानूं अॼु त अफ़सोस सां चवणो थो पए दिल जे दर्द मां ॻाल्हि चवणी थी पए न चवां पर जेकर न ॿुधायां क़यामत जे ॾिहाड़े लोही लगाम जी इत मूंखे जेको ताक़त कान्हे का जो पाए सघूं अरबी मोहम्मद जो रोज़ो ठाहे करे बाज़ारुनि में घुमायो थो वञे मुस्लमान काथे पहुतो आहे सवा लख नबी सवा लख सहाबा मौजूद आहिनि अरबी मोहम्मद जो जसद अतहर पंहिंजी जाइ खां चोरनि कोन था हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु पूरी उम्मत में जो मसलो ॿुधायो नबी के दर दर न खणी वञिबो सोने अरबी मोहम्मद जो फरमान जाते नबी पंहिंजे लाइ जाइ पसंदि कंदो आहे उन नबी के अल्लाह उते मोह दींदो आहे उते उन नबी जी क़बर ठहंदी आहे हाणे अरबी मोहम्मद जी क़बर उते ही खोतबी जिते सोने नबी आरामी हा दुनिया में भी आरामी हा मुसलमानों केड़ी जाया तवज्जो कजा हजरत आयशा सिद्दीक़ा तय्यबा ताहिरा रज़ियल्लाहु तआला अन्हा जो हुजरो मुबारक जे दिला मुझे सोने नबी फरमायो मा बैन बैती व मिंबरी रौज़तुम मिन रियादिल जन्नह वरी मसलो आयो हाणे साईं जी वञण खां बाद में मीरास जो मसलो आहे साईं जी का मिल्कत छॾे वई आहिनि उहा कीअं विरहाइजे अॼु त अञा ताईं 1400 साल गुज़री विया झेड़ो पे थो हले बागे विदक खाई विया बागे विदक खाई विया हर हिकिड़ो तस्वीर पे थो पढ़े कुर्बान वञा जनाब अबू बकर सिद्दीक़ जे मथां फ़क़ीह उम्मत जे मथां फ़ैसिलो छा थो ॿुधाए इन्नल अंबिया लम युवर्रिसू दीनारा वला दिरहमा नबी जेको वरसो छॾींदो आहे दीनार न छॾींदो आहे दिरहम न छॾींदो आहे नबी जो वरसो जेको आहे उहो इल्म मीरास आहे इल्म नबूवत आहे इल्म आहे नबी जो माल न आहे जीअं नबी जे दौर में इहो माल इस्तेमालु थींदो हो साॻे नमूने सां इस्तेमालु थींदो पर वरसे जी सूरत में तक़सीम न थींदो मुस्लमानों इन उम्मत में वध खां वधीक जेको फज़ीलत वारो आहे अबू बकर सिद्दीक़ फरमे वलायत उलुल फज़ल मिनकुम तव्हां मज़ा जेको वधीक फज़ीलत वारो आहे अहिड़े क़िस्म जा कसम न खणे मुसलमानों जनाब अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु जे लाइ
खोल कुरान जूं आयतूं जेके शाहिदी ॾिनो जैसी कुरान रहंदो अबू बकर जो शान रहंदो जैसी दिल भर नबी जो फरमान रहंदो अबू बकर जो शान रहंदो इन जे करके अल्लाह वारे चयो बदलेगा ज़माना लाख मगर कुरान न बदला जाएगा बदलेगा ज़माना लाख मगर कुरान न बदला जाएगा ये कौल मोहम्मद कौल खुदा ये कौल मोहम्मद कौल खुदा फरमान न बदला जाएगा। जिंदगी मुलाकात बाकी ममालिन अब्दुल बलागत।